वालेकुम याली मदद ऐं तव्हांजी पंहिंजी मारवी सिंधु। जीअं त ही मुंहिंजो एल्बम आज़ाद प्रोडक्शन में अची रहियो आहे ऐं जंहिंजी सिलेक्शन हली रही आहे ऐं जंहिंजा सिलेक्शन शाइर आहिनि वफ़ा ख़ालिद जोयो ऐं शाइर मुनीर खोसो सऊदी अरब खां ऐं शेख रोशन ऐं जंहिंजा चीफ सिलेक्शन शाइर आहिनि शोभान सोलंकी ऐं जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि सदोरो चांडियो। ऐं असां इलाही सारी महिनत कंदासीं जीअं ही तव्हांखे एल्बम पसंदि अचे ऐं तव्हांजूं दुआऊं मूं सां त उहे बि गॾु आहिनि। सो इनशाला हे एल्बम इलाही सारो कामयाबु थींदो तव्हांजी दुआउनि सां। ऐं उन्हनि मां थोरो तव्हांखे गानो ॿुधायां थी। तोखे छॾण थी चाहियां नथी छॾे मां सघां, परे वञण थी चाहियां नथी वञी मां सघां। छा कयां दिलि थी माराए, छा कयां दिलि थी माराए, करे मजबूर थी न त ॾिसां बि न तो ॾे जेॾा ॾिना सूर थई। तोखे छॾण थी चाहियां नथी छॾे मां सघां, परे वञण थी चाहियां नथी वञी मां सघां। छा कयां दिलि थी माराए, छा कयां दिलि थी माराए, करे मजबूर थी न त ॾिसां बि न तो ॾे जेॾा ॾिना सूर थई। ओके अल्लाह हाफ़िज़।